रिपोर्ट खेरपुर मीरस ब्यूरो चीफ सैयद हुसैन शाह जिलानी सिंध जी तालीम खाते सुभाणे खां सॼे सिंध सूबे जे स्कूलनि में वैक्सीनेशन मुहिम शुरू करण जो फ़ैसिलो कयो आहे। तालीम वारे वज़ीर सरदार शाह जी सदारत हेठि हिकु इजलास थियो जंहिंमें सेक्रेटरी स्कूल्स अकबर लगारी ऐं सेक्रेटरी कॉलेज ख़ालिद हैदर शाह सोधो ॿिया अमलदार बि शरीक थिया। इजलास में सूमर खां स्कूलनि में वैक्सीनेशन मुहिम शुरू करण, निजी स्कूल्स जे रजिस्ट्रेशन जो ॿीहर जाइज़ो वठण, इंस्पेक्शन लाइ टीमूं जोड़ण, डेटाबेस मुकमल करे मैकेनिज़म बणाइण ऐं उस्तादनि जूं पघारूं बि मालूम करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उन मौक़े ते सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवणु हो त दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि में वैक्सीनेशन खां ज़िंदगी मामूल ते आई आहे। स्कूल खोले रखण जे लाइ असांखे बि 9 खां 12 ताईं शागिर्दनि जे वैक्सीनेशन करणी पवंदी। वालिदेन खां ॿारनि खे वैक्सीनेशन लॻाइण जी रज़ामंदी सर्टिफिकेट वरिता वेंदा। सरदार शाह चयो त निजी स्कूलनि खे सिंध हुकूमत जे तरफ़ां मज़दूर जे मुकमल कयल पघार जे मूजिबि ॾियणी पवंदी। अहिड़ी तरह समूरनि स्कूलनि खे 10% ॿारनि खे मुफ़्त तालीम ॾियणी पवंदी। हुन चयो आहे त क़ानून जे मूजिबि निजी तालीमी इदारनि में सिंधी लाज़िम आहे, जंहिं ते अमल दरामद करणो पवंदो, जॾहिं त निजी स्कूलनि जे उस्तादनि खे सिंधी पढ़ाइण जी तरबियत लैंग्वेज अथॉरिटी ॾिनी वेंदी। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।